अस्सलाम वालेकुम। तक चाला वाला कुछ होगा पिया तो भी सही है टाइट है। अरे यो काफ़ी अर्से का यूट्यूब ते वीडियो कौन छड़िया सी बस यार कम कार हुआ बजाए हिसाब से वीडियो जो है यूट्यूब ते न पिया छड़े सकूँ तो अज दिल चाहिए जे क्रिकेट जे कल मैच आ रहा है अज हरी मैच हले पई थी इंशाल्लाह खटींदा थी उम्मीद है तो मां अज दिल चाहिए पी अज वीडियो भी भरे छॾ यूट्यूब पे मैच असांजी हले पई थी असांजा खिलाड़ी बॉलिंग ते वॾा बैटिंग हले पई थी ॾिसूं केर तो खटे। ज़बरदस्त 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 इतना तमाशे वेठा आहिनि तमाशे लाइ थोड़ा धूम कजूं एॾा काफ़ी संगत वेठी आहे। चला खुशी शाबाश शाबाश ज़बरदस्त ज़बरदस्त वाड़ खलीलवा फारूक बैटिंग ते आ शोएब शाबाश ज़बरदस्त 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 शाबाश शाबाश ज़बरदस्त वाड़ फारूक को तो छक्को वाड़ फारूक तो छक्को वाइड बॉल फोर असांजे खिलाड़ी अची विया आहिनि बॉलिंग बस क्यों बैटिंग शुरू तो इंशाल्लाह खटींदा कैप्टन साहब टेप बॉल गणे तो अरे मशवरो सलाह था कन केर तो पिरन केर डाउट पिरन लथा आहिनि ऐं मोहम्मद ऐं हुज़ैफा पिरन लथा आहिनि इंशाल्लाह खटींदा मोहम्मद हाणे बैटिंग शुरू थी हुई आहे ज़बरदस्त वाइड 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 हुज़ैफा अची वियो आहे असांजो ठाउको प्लेयर हुज़ैफा छको आहे ओ माय गॉड वाइड वाइड नो बाल खैर फिर बैकअप शाबाश ज़बरदस्त छक्को ज़बरदस्त छक्को कैप्टन ज़ैन जमल आउट थियो छक्के जी कोशिश कई ऐं मेजर कैच वठी छॾी खिलाड़ी मशहूर पता कन देखो करे तो छेगल छेगल धक्का लगा का बस चलो तो साइड गए कटो बोल शाबाश सलीम जमाली चौको आनी चाहिए आने छक्के आने की कोशिश कर ज़बरदस्त
शाबाश शोएब आउट खेल मत होते जबरदस्त कैप्टन सामू वेठो अलॻि तो कैप्टन उदास वरी मैच हारणु पवंदो चौथों आवाज वाले छक्को सलीम नो सही छक्को लगे आउट नॉट आउट पंजो ओवर टी स्कोरा लगे तो मैच असां हाराईंदासीं चांस आहे नी कोन पोइ त खिलाड़ी बि कोन्हनि ओ हाइट शोल्डर दे हाइट शोल्डर हाणे मुख्तार हाणे दा ॿियो बॉल बीट न कर दा टे बॉल बीट करे ॾाइण मुख्तार आउट थियो अकरम आयो बैटिंग दे इंशाल्लाह अकरम छक्को हणंदो सब अकरम ओ अकरम बॉल बीट की पंज बॉल बीट कया तो न रम्स कोन आया ॾाइणो न रम्स था वठो लगे तो कैप्टन साहब उदास लगो पियो अज मैच हाराए तो ओ सजो अबर बीट करे आया ॾाइणो आखिरी बाल एम्पर ओ एम्पर आखिरी बाल लास्ट बाल सजो अबर बीट करे आया वो पंजो न अबर 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 में हिकड़ी रम्स कोन था वाड़ा रऊफ तुझी बॉलिंग हारा छॾियो आहे वञनि था मैच हारायूं आहे सलाह मशवरो था कनि पाण में छा था कनि असां रांदि जेको आहे कल्ह बि हारायसीं ऐं अॼु बि हारायसीं मुंहिंजी टीम रांदि हाराए वई आहे फारूक जंगवाणी जी टीम खटे वई आहे इंशाल्लाह फारूक सुभाणे बि खटींदो कल्ह बि खटियईं अॼु बि खटियईं सुभाणे मैच थींदी इंशाल्लाह फारूक सुभाणे बि खटींदो ऐं टीम ॾिसो मुंहिंजी रांदि खटे वई टीम मुझे यूट्यूब चैनल के लाइक कजो सब्सक्राइब कजो काफ़ी टाइम में वीडियो जो कोन ठातम अज पहिरों वीडियो शुरू है इंशाल्लाह आइंदा वीडियो हाँ यको मुझे शुरू था ईसण न विसारिजो मुझे चैनल के हमेशा लाइक सब्सक्राइब कजो दोस्तन के सिंधी भाइरन के वध में गुज़ारिश है तो असा चैनल के यार लाइक कयो शेयर कयो दोस्तन दे चैनल के अगते वधायो सही 100 शायद 24 सब्सक्राइब इन शायद अने मथे हो तो खबर ना है तो पारा तो मुझे चैनल जी आई लव यू पाकिस्तान जिंदाबाद सलामत।